जाम साहब में सखी जाम दातार के नाले से करायल क्रिकेट टूर्नामेंट में छक्कन ऐं चौकन की बरसात मानू के भरपूर तफरीह फराम कई। मोहनलाल ज्ञानचंद नारायण दास तरफा जाम साहब स्पोर्ट्स ग्राउंड में थियल क्रिकेट टूर्नामेंट में मुख्तलिफ शहरन की टीमुन हिस्सो वठी पंहिंजी सलाहियतुन जो मुज़ाहिरो कयो। टूर्नामेंट के फाइनल में सराड़ी की टीम नवाशाह के शिकस्त ॾेई टूर्नामेंट पंहिंजे नाले कई। टूर्नामेंट में शिरकत कंदड़न सिंटी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त अक़लियती बिरादरी पारां इलाइक़े में रांदियुनि जो वॾो इवेंट कराइण ते खेनि तमामु घणी ख़ुशी आहे। हुननि चयो त रांदीगरनि जी सेहतमंद सरगर्मियुनि सां नौजवाननि जी सेहत बेहतर थी सघे थी। असांखे माना को हिते सहूलियत न आहे। ॾिसो था तव्हां किरियो पियो आहे, कलर आहे, को सहूलियत असांखे न आहे, को पाणी न आहे, को छां जो सिस्टम न आहे। हिते रांदि हले पई, सभु ॿाहिरि जेके बि गॾु थींदा आहियूं, अक़लियती टूर्नामेंट आहे ऐं का बि हिते सहूलियत न आहे पाणी जी, जका वेहण जी करण जी। जाम साहब में ही 3 बाल जो टूर्नामेंट लगो आहे। असां सराड़ी जा आया आहियूं हिते खेॾण। तमामु शहरनि जूं हिते टीमूं आयूं आहिनि। पाणी जी हिते का सहूलियत न आहे, का वेहण जी सहूलियत न आहे। बाक़ी ॿियो सभु कुझु टूर्नामेंट बहितर थी रहियो आहे ऐं तकरीबन वारी टीमूं जेके आहिनि हिते मौजूदु आहिनि। हिन साल 2021 में भी जाम साहब में अक़लियतनि जे तरफ़ां हिकु शानदार टूर्नामेंट थी वञे पई, जंहिंमें जंहिंजो ऑर्गेनाइज़र आहे मोहनलाल जाम साहब। तमामु भलो टूर्नामेंट थियो आहे जिते असांजे तकरीबन 11-12 शहरनि जूं टीमूं आयूं आहिनि। ठीकु आहे। ऐं जेको मां हिते जेको हिननि जी इंतिज़ामिया खे अपील थो कयां त बराए महिरबानी हिते सहूलियत ॾिनी वञे। इहो ई हिकिड़ो मनोरंजन हूंदो आहे जंहिंमें असीं सभु टीमूं ॿाहिरि सभु गॾु थींदा आहियूं, त जंहिंमें मुलाक़ातूं थींदियूं आहिनि, मिलंदा आहियूं ऐं माना सुठो हिकिड़ो क़िस्म जो हिननि माना मैनेजमेंट हिननि हिकिड़ी कई आहे। हिते सुठो टूर्नामेंट थी रहियो आहे जाम साहब में। अॼु असां लॻारायो आहे हिते परे परे खां टीमूं आयूं आहिनि, सांगड़, खडड़ो, नवाबशाह, मीरपुर ख़ास। हिते मैच त असां लॻाराईंदा आहियूं, पर हिते ग्राउंड जी का बि सहूलियत न आहे। ख़ुशकिस्मती आहे असांजी जो ही ॿियो चकर टूर्नामेंट हिन अक़लियती बिरादरी रखायो। असां मुबारकबाद था पेश कयूं, ख़ुशी थी आहे। शहरनि चयो त करोड़ रुपयनि जी लागत सां तयारु कयल स्टेडियम ज़बून थियण सबबि रांदीगरनि खे के बि सहूलियतूं न आहिनि। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त इलाइक़े में रांदीगरनि जी सरगर्मी लाइ स्टेडियम खे बहाल करे सहूलियतूं फराहम कयूं वञनि। कैमरामैन रेहान अली सुमरे सां रजब अली सुमरो, सिंटी न्यूज़, जाम साहब।